मुस्नद अहमद जे अंदर हदीस आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त पंहिंजी मां जो क़दर कंदा वञो, छो त मां जे पेरनि जे हेठियां जन्नत आहे। जे हुमा नारुक हुमा जन्नतुक, मां ऐं पीउ तव्हांजे लाइ जन्नत बि आहिनि त जहन्नम बि आहिनि। कीअं मतिलबु, जंहिं मां पंहिंजी माउ खे ईज़ायो तकलीफ़ ॾिनी त उन जे लाइ मां जहन्नम बनबी। जंहिं पंहिंजी माउ खे महबत ॾिनी, प्यार ॾिनो, उनजो अदब कयो, उनजो अख़लाक़ सां पेश आयो त उन जे लाइ जन्नत बनबी। त पंहिंजी माउ ऐं पीउ जो क़दर कयो, उनजी इज़त कयो। मुस्नद अहमद जे अंदर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त पंहिंजी माउ पीउ जो क़दर कयो, छो त माउ जे पेरनि जे हेठियां जन्नत आहे। जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो त अची जे हेकार मूं सारींदे सुपरी, पेरनि दरिया पबड़ियूं हंध विछाइयां वार, साजन सभु जमार हूं त गोली थी गुज़ारियां। वरी चवंदो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाए थो, अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी थोरा किनी घणा, ॾिना जे ॾातार से मूं झोली पाए चलिया। मां ऐं पीउ अहिड़ो रिश्तो आहे, दुनिया जी हर शइ में मिलावट थी चुकी आहे, मिलावट आहे, पर ऐं मां ऐं पीउ उहो वाहिद रिश्तो आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी मिलावट न आहे। वबिल वालिदैन एहसाना, पंहिंजी माउ पीउ सां भलाई कयो। पंहिंजी घरवारी जे चवण ते पंहिंजी माउ सां न विड़ो, पंहिंजी माउ सां झगड़ा न कयो। घरवारी जो बि हक़ आहे, उनजी बि अहमियत ॾियो, पर सभिनी खां वधीक जेको अहम रिश्तो आहे उहो माउ जो आहे। माउ आहे त तव्हां सम्झ ज़िंदा आहियो। माउ जे वञण खां बाद में तव्हां हिकु मुर्दे जी मिसल आहियो। जे कंहिं बि मुसाफ़िरी ते तव्हां वञो, सफ़र ते वञो, या केॾा घुमण ते टूर ते वञो, या मदीने पाक वञो, कंहिं बि इलाइक़े घुमण ते वञो त पंहिंजी माउ खां तव्हां दुआ वठी वेंदा आहियो। जॾहिं माउ जे वञण खां बाद में उहे रस्तो दुआ जो बंदि थी वेंदो आहे, पोइ पीउ हूंदो आहे, त पीउ जो बि वधीक हक़ आहे। इहो न आहे त पंहिंजी माउ जी इज़त करियो ऐं पीउ खे साम्हूं थी। पीउ जो वधीक रिश्तो आहे, पीउ बि माना अज़ीम रिश्तो आहे, ॿिन्हिनि जो क़दुरु करणु घुरिजे। पंहिंजी घरवारी जी इज़त करणु घुरिजे, पर उन खां वधीक अहमियत पंहिंजी माउ खे ॾिजे। हाणे वॾी उमिरि में थी था वञनि त पोइ औलाद नौजवान पंहिंजी माउनि खे घटि वधि ॻाल्हाइनि था, दाबा ॾियनि था, दड़का ॾियनि था। उन्हनि जे वञण खां बाद में औलाद चवंदो त माउ मुंहिंजी सभु कुझु हुई, जॾहिं ज़िंदा हुई तॾहिं तव्हां क़दुरु करियो आहे न। वञण खां बाद में हाय हाय जा हथराइण मां कुझु फ़ाइदो कोन्हे। जेकॾहिं वसाल करे विया, वफ़ात करे विया, त उनजे क़बर ते जुमे जी राति वञी करे उनजे पेरां जी उनखे चुमी ॾे पंहिंजी माउ खे, ऐं क़बर ते वञी दुआ घुर, अलाह साईं तुंहिंजा बेड़ा पार कंदो। माउ ऐं पीउ जहिड़ो रिश्तो, अहिड़ो को ज़बरदस्त रिश्तो वरी कोन मिलंदो। ऐं दुनिया जा हज़ारी जाली रिश्ता आहिनि, इन्हनि में मिलावट थी सघे थी, दुनिया जा रिश्ता ख़तमु थी सघनि था। माउ ऐं पीउ जो अहिड़ो रिश्तो आहे जेको कंहिं बि क़िस्म ते नथो टोड़ करे। वफ़ात करण खां बाद में उहो रिश्तो ख़तमु थी वेंदो आहे, पर पोइ माउ जो पीउ जो अहसासु रहंदो आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।